पाकिस्तान ऐं रूस में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी बीजिंग में रूसी सदर पुतिन सां मुलाक़ात। रूसी सदर जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे CEO समिट में शिरकत जी दावत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान खे रूस जे भारत सां लाॻापनि ते का परेशानी नाहे। पाकिस्तान ऐं रूस सां ॿितरफ़ा लाॻापा वक़्तु गुज़रण सां मज़बूत थी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण जी ख़्वाहिश आहे। पाकिस्तान ख़िते में अमन ऐं ख़ुशहाली खे हथी ॾियणु चाहे थो। रूसी सदर पुतिन जो चवणु आहे त पाकिस्तान में ॿोॾि सबबि नुक़सान ते खेनि अफ़सोस आहे। उमेद आहे त हुकूमत ऐं अवाम ॿोॾि जी सूरत हाल मां निकिरण में कामयाब थी वेंदा। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर कालाबाग डैम खां पोइ नवां सूबा ठाहिण ऐं सदारती निज़ाम लागू करण जी बि हिमायत करे छॾी। संदसि चवणु आहे त कालाबाग डैम हर हाल में ठहणु घुरिजे। KP में कालाबाग डैम ते रुॻो ANP वारनि खे कुझु एतिराज़ आहिनि। ज़रूरत आहे त मुल्क में सदारती निज़ाम लागू थियणु घुरिजे। सदारती निज़ाम लागू थियो त PTI बानी क्लीन स्वीप कंदो। नवां सूबा ठाहिण जे हक़ में आहिनि। वॾनि यूनिटनि जी निगरानी करणु ॾुखियो आहे। PP JUI ANP KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी कालाबाग डैम ठाहिण जी तजवीज़ रद्द करे छॾी। सिंध बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा कालाबाग डैम जी मुखालफ़त करे चुका आहिनि। निसार खुड़ो ॿोॾि खे रोकण लाइ कालाबाग डैम को बि हल नाहे। KP जे वॾे वज़ीर जी तजवीज़ रद्द कयूं था। अहमद वली ख़ान अली अमीन गंडापुर ॿुधाए त हुन 350 डैम किथे ठाहिया आहिनि। कालाबाग डैम मोअल घोड़ो आहे। JUI तर्जुमान पंजाब मां 6.5 लख खां वधीक 7 लख क्यूसेक पाणी छंछर ते गुडू बिराज ताईं पहुचण जो इम्कान। अंधेरे में दरियाउनि में ॿोॾि जे वहकिरनि बाबति नओं अलर्ट जारी करे छॾियो। टिमोहे खां 5.5 लख क्यूसेक पाणी जो वहकिरो पंज नद तरफ़ वधणु लॻो। रिपोर्ट में चयो वियो आहे त चनाब जे 8,85,000 क्यूसेक पाणी जे वहकिरनि खे ॿियनि हंधनि ते बंदि खां पोइ 5.5 लख क्यूसेक ताईं महदूद कयो वियो आहे। पंजनद हेडवर्क्स खां 6.5 लख क्यूसेक पाणी गुज़रण जी गुंजाइश आहे। हाणे कंहिं बि बंदि टिरोइण जी ज़रूरत न पवंदी। पाणी जा वहकिरा सुभाणे पंजनद वटि 5,70,000 खां 6 लख ताईं थींदा। मजमूई तौरु 6.5 खां 7 लख क्यूसेक पाणी गुडू ताईं पहुची सघे थो। बोर जो वहकिरो सखर खां कोटड़ी ताईं गुज़रंदो। 12 खां 13 सेप्टेम्बर ताईं समुंड में छोड़ थींदो। आबाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान जोरे कंहिं बि बंद खे कट ॾियण जो इम्कान रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त ॿोॾि दौरान किथे बि कट ॾियण जो इम्कान नाहे। हू पाण पाणी समुंड ताईं पहुचाईंदा। पंजाब खे ॿोॾींदड़ पाणी पखिड़िजी चुको आहे। टिमोहे वटि वहकिरा 5,50,000 क्यूसेक आहिनि। रावी मां 1 लख क्यूसेक पाणी बि चनाब जे वहकिरे सां मिली वेंदो। पाणी जो वहकिरो पंजनि ताईं पहुचण खां पोइ सूरत हाल जी दुरुस्त ख़बर पवंदी। महाॿोॾि जी तयारी कई आहे। सिंध सरकार अलर्ट आहे। घबराइण जी ॻाल्हि नाहे। सदर आसवरी ज़रदारी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत PP क़यादत ॿोॾि जी सूरत हाल जी निगरानी करे रहिया आहिनि। इंडस डेल्टा जी छोड़ वारे इलाइक़े में केतिरे ई अरसे खां पोइ मिठो पाणी अचण ते ज़िंदगी तब्दील। पले समेत मच्छी जे नस्ल में इज़ाफ़ो। सिंधु दरिया जो मिठो पाणी समुंड खे अॻिते वधण खां रोकणु लॻो। सखर जे पासे में ॿेड़नि ते ज़िंदगी गुज़ारींदड़ मोहाणा सिंधु दरिया में चाढ़ सबबि बेख़ौफ़। सिंधुअ जूं मौजूं संदनि ज़िंदगी जो हिसो करार। रोहड़ी भरिसां पुराणे संगावती तकरार ताईं शख़्स क़तल। गुड फ़कीराबाद में हथियार बंदनि फायरिंग करे रबनाबाज़ चाचड़ खे क़तल करे छॾियो। संदसि मर्द पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। ऐं टे मुल्की T20 सीरीज़ में अफ़गानिस्तान पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम जो को बि बैटर अफ़गानिस्तान ख़िलाफ़ ॼमी खेॾी न सघियो।